नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठरी मिरवा मां ख़बर ॾींदा हलूं त आफ़ताब मेडिकल सेंटर पीरो वसण रोड ठरी मिरवा जो सीनियर डॉक्टर्स ऐं शहरनि पारां इफ़्तिताह कयो वियो। इन मौक़े ते रिटायर सर्जन डॉक्टर कुर्बान अली सैतो, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर वज़ीर अली फुल, डॉक्टर मोहम्मद खान शर, पैरा मेडिकल स्टाफ, रूरल हेल्थ सेंटर ऐं शहरनि पिणु आफ़ताब मेडिकल सेंटर जो इफ़्तिताह कयो। आफ़ताब मेडिकल सेंटर में शहरनि खे 24 कलाक एमरजेंसी सहूलियत मुहैया कई वेंदी। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं टेस्टूं, लेबॉरेटरी, ECG ऐं फार्मेसी जी पिणु सहूलियत मुयसर आहे, जिते डॉक्टर जमाल नासिर फिजिशियन ऐं डॉक्टर रियाज़ अली MBBS ड्यूटी सरअंजाम ॾींदा। इन मौक़े ते डॉक्टर जमाल नासिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ठरी मिरवा वासियुनि खे मेडिकल जे हवाले सां हर सहूलियत पेश कंदासीं त जीअं मरीज़नि खे ॿाहिरि वञण जी ज़रूरत न पवे। 24 कलाक एमरजेंसी ऐं फार्मेसी जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। इफ़्तिताही प्रोग्राम में शहरी हाजी मोहम्मद अयूब ऐवान, डॉक्टर इलाही बख्श, डॉक्टर होश मोहम्मद, सहाफ़ी परवेज़ अली भट्टी, सहाफ़ी असद शर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।